दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु असां सबक पहिरियों पढ़ंदासीं। उनखां पहिरीं असां बराखड़ी यानी कक पट्टी में अलफ़ खां ये ताईं 52 अखरनि जा सभई आवाज़ पढ़ी आया आहियूं। अॼु सबक में पहिरियों में ज़बर जो आवाज़ आहे, उन सां गॾु कुझु इमदादी लफ़्ज़ जीअं हीअ, आहे ऐं आहिनि वग़ैरह जे लिखण ऐं सुञाणण ते बिल्कुलु ई थोरो ध्यानु ॾींदासीं, छो जो इहे लफ़्ज़ बार बार ॿुधण ऐं ॾिसण सां ॿार अॻिते हली अज़ ख़ुदि सिखी वेंदा आहिनि। तंहिं करे असांखे बुनियादी लफ़्ज़नि ऐं उन्हनि जे आवाज़नि खे पढ़ण ऐं लिखण ते ई ध्यानु ॾियणु घुरिजे। सो अचो त पहिरीं सबक़ लिखी वठूं। दोस्तों हाणे ही सबक पहिरियों आहे। हिन में जेके बि लफ़्ज़ आया आहिनि इहे असां बराखड़ी में सभु जा सभु पढ़ी आया आहियूं। हाणे अचो त हर हिकु लफ़्ज़ में आवाज़नि खे अलॻि करे लफ़्ज़नि जो ठहिणु सिखूं। जीअं हीअ पहिरियों लफ़्ज़ आहे सबक। हाणे सबक में कुल 3 आवाज़ आहिनि, स, ब, क। हाणे स असां पहिरीं ज़बर वारी पट्टी में ही पढ़ी आया आहियूं, अहिड़ी तरह ब ही पढ़ी आया आहियूं। को असां पेश वारी पट्टीअ में ही पढ़ी आया आहियूं, अहिड़ी तरह इहे 3 आवाज़ मिली करे लफ़्ज़ ठही वियो सबक। सबक उनखां पोइ लफ़्ज़ आहे पहिरियों। हाणे पहिरियों में ॿ 3 आवाज़ आहिनि, जीअं पह, र, यूं। अहिड़ी तरह ये 3 आवाज़ मिली करे लफ़्ज़ थी वियो पहिरियों। हाणे इहे हेठां जुमिला आहिनि। हाणे ॾिसो, ॿोलीअ में नंढे में नंढो मुकमल जुज़ो हूंदो आहे जुमिलो। जीअं ही जुमिलो आहे, खट, हीअ खट आहे। पर ॿार ॿोली आवाज़नि ज़रिए सिखंदा आहिनि, उन करे ही ॿाराणो किताब सॼो अखरनि ऐं आवाज़नि जे तरीक़नि ते रथियो वियो आहे। सो अचो त इहे जुमिला पाण पहिरीं हिजे करे पढ़ी ऐं पोइ उन्हनि में आयल आवाज़नि खे ॾिसंदासीं। खे ज़बर ख, 3 ज़बर ट, खट, हये ज़ेर ही, हमज़ो ज़बर अ, ही अ। खे ज़बर ख, 3 ज़बर ट, खट, अलिफ मद आ, हये हे, आहे। खट, हीअ, खट, आहे। पे ज़बर प, गे ज़बर ग, पग, हये ज़ेर ही, हमज़ो ज़बर अ, ही अ। पे ज़बर प, गे ज़बर ग, पग, अलिफ मंद आ, हये हे, आहे। नून ज़बर न, थे ज़बर थ, नथ, हये ज़ेर ही, हमज़ो ज़बर ह, ही अ। नून ज़बर न, थे ज़बर थ, नथ, अलिफ मद आ, हये हे, आहे। नथ, हीअ, नथ, आहे। हाणे ॾिसो, हिन सबक में ही लफ़्ज़ आहे खट। हाणे खट में 2 लफ़्ज़ आहिनि, 2 आवाज़ आहिनि। खे ज़बर ख ऐं 3 ज़बर ट, खट। अहिड़ी तरह हीअ में 2 आवाज़ आहिनि। पहिरियों आवाज़ ही असां ये मारूफ़ वारी पट्टी में ही पढ़ी आया आहियूं, ऐं ॿियो आवाज़ आहे अ, हमज़ो ज़बर अ, जेको असां ज़बर वारी पट्टी में ही पढ़ी आया आहियूं। अहिड़ी तरह ही लफ़्ज़ थी वियो हीअ। ही इहो साॻियो लफ़्ज़ खट आहे ऐं ही लफ़्ज़ आहे। हिन में ॿ लफ़्ज़ आहिनि, हिकु आ, ॿियो जेको असां मद वारी पट्टी में सिखी आया आहियूं, ऐं ॿियो आहे हे, जेको असां ये मजहूल जी पट्टी में ही पढ़ी आया आहियूं। अहिड़ी तरह ही लफ़्ज़ पग, हिन में प असां ज़बर में पढ़ी आया आहियूं ऐं ग असां इहो 2 ज़बर में पढ़ी आया आहियूं।
ही असां ही मथे सिखियो आहे, पग असां ही पढ़ियो आहे ऐं आहे असां ही मथे पढ़ियो आहे। हाणे लफ़्ज़ आहे नथ। हिन में ॿ आवाज़ आहिनि। पहिरियों आवाज़ आहे न, ॿियो आवाज़ थ, न थ। ही ॿ आवाज़ आहिनि। बाक़ी ही असां मथे पढ़ी आया आहियूं। नथ असां ही पढ़ियो आहे ऐं आहे असां ही मथे पढ़ियो आहे। हाणे अचो त हिकु भेरो वरी रवां पढ़ी वठूं। सबक पहिरियों, खट हीअ खट आहे, पग हीअ पग आहे, नथ हीअ नथ आहे। सो उम्मीद त ही वीडियो बि तव्हांखे भली लॻी हूंदी। अगरि सुठी लॻी हुजे त वीडियो लाइक शेयर ऐं कमेंट कंदा ऐं मुंहिंजो चैनल बि सब्सक्राइब कंदा त जीअं अहिड़ियूं वीडियो तव्हां ताईं जल्दी पहुची सघनि। महिरबानी।